सवाल आहे टीटीपी वारा कीअं अंदरि आया आहिनि, ही सॼी बदमाशी कनि पिया, भला छा एतिरा सघारा थी विया आहिनि? जी हा। अगरि हिननि खे हाणे अफ़गानिस्तान मां अचु वञु बंदि आहे अगरि टीटीपी वारनि जी, अगरि छाकाणि त तारूं त लॻियूं आहिनि पर जेके हू आहिनि ट्रेड कॉरिडोर उहो त खुलिया पिया आहिनि। सो अगरि तव्हां टीटीपी वारनि खे वीज़ा ते अचणु ॾियो पिया, अगरि केरु अचणु ॾिए पियो ऐं अची हिते बदमाशी बि कनि पिया, त दाल अधु अधिकारी आहे न पोइ। जी हा। चकर छा आहे? जी हा। जी हा। ही छा चकर आहे? अच्छा ही ऐं वरी चवां पियो ही न मीडिया ते हाईलाइट थिए थो, न अॼुकल्ह असां वटि डिस्कशन में अचे थो, बट दिस इज़ समथिंग वेरी सीरियस एंड अलार्मिंग। सवात पुट सॾु बि हले पियो, सवात में त हले पियो ही, ऐं छा हू असांजी जेके ॾिसो सवात खे क्लियर कराइण में मिलिट्री ऑपरेशन थिया, वॾी महिनत थी, वॾे माण्हुनि कुर्बानियूं ॾिनियूं, हुते जे लोकल माण्हुनि ॾाढो भोॻियो, पहिरीं तालिबान जी सूरत में भोॻियूं, पोइ असांजी ज़ाहिर सिक्योरिटी फोर्सिस बि जॾहिं ऑपरेशन कंदियूं आहिनि त आम माण्हू मुतासिर थिए थो। हू सभु बसि हिकिड़ी छा कहिड़ी मसलिहत जी नज़र थिए पियो। ऐं टीटीपी वारा हुते छा तव्हां सां करणु चाहिनि पिया, हिते तव्हां वटि सवात में जेको गंद कयो अथनि या कनि पिया, ऐं या ख़ुदि सॼे केपी में कनि पिया, त मतिलबु पोइ छा, यानी हुते जेको टीटीपी सां ठा थियो आहे, जेको ठा समुराद जो जेको हू थियो आहे, आरज़ी जंगबंदी थी आहे, उन में छा इहो ई पैकेज में आहे त असांजा माण्हू जेको वणे वञी पाकिस्तान में कंदा ऐं उनखे गिरफ़्तार न कबो, छाकाणि असांजे कारकुन आहिनि? इहा कहिड़ी ॻाल्हि थी? जी हा। इहो ईअं थींदो जॾहिं कराची वारी लसानी लंडन वारा भाईजान हूंदा, जॾहिं हिननि खे आशीर्वाद हूंदो त हिननि जा जेके हूंदा हुआ मिलिटेंट्स, इहे फुरूं बि कंदा, धाड़ा बि हणंदा, हू बि वठंदा हुआ, भता बि वठंदा, पर छाकाणि त हिननि खे सियासी मसलिहत हुई, तंहिंजे करे हिननि जे हमरान ते हथु न विझिबो। लियारी वारनि खे जेसि ताईं सपोर्ट हुई सरकारी ऐं मुख़्तलिफ़ हुननि जी, त हुननि खे लियारी में हू पंहिंजी बादशाह ठाहे वेठा। असांजे इंटीरियर में जॾहिं धाड़ेलनि खे हिननि खे के पर्पज़ लाइ कयो वियो या मुख़्तलिफ़ जेके ग्रुप्स खां कासोबाद हितां हुतां भताखोरी कराई बि, त हुननि ते हथु न विझिबो। त रीज़न छा? मसलिहत हुई न। त हींअर कहिड़ी मसलिहत आहे जेको ही, ऐं पोइ जॾहिं ख़ात्मो करण ते आहे त हिकिड़े SSP ख़तमु करे छॾियो किसे खे। जी हा। त ही जेको TTP जो फिनोमिना वरी उभारियो पियो वञे, ही जेको कराची में सोराब गोट में असां ट्रेलर ॾिठा, जी हा, 2 महीना पहिरियों, ही छा पियो थिए? डेंजरस आहे। हा, इनखे वरी उहा ई ॻाल्हि आहे जेको असांजे मुल्क में सदाईं थियो आहे त जिन खे वॾो थियणु ॾियो, पोइ हुन सां मल कबी, पोइ मल कबी त नुक़सानु कबो।